हुजूर पर नूर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जंजा सहाबा इकराम रिदवानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन जनी ईमान भी आंदो हिजरतूं भी कयूं ऐं जिहाद भी कयूं। ये आयत मुबारक उन्हनि जे शान में नाज़िल थी आहे। सॼी उम्मत जो शान बेशक बुलंद आहे। एडो तो वडो शान आहे जो अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम उहे सब जो सब दुआऊं था घुरन त मौला असां के रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम जी उम्मत मछा बना। वो सब दुआऊं घुरी रहा है। उन सभिनी जे अंदर वडो शान औलिया इकराम जो आहे। औलिया में उहे औलिया जेके उलमा भी आहिनि। वरी उन्हनि जे अंदर वडो शान ड्यूटी वारा जेके औलिया आहिनि 313 उन्हनि जो शान आहे। उन्हनि जे अंदर वरी 40 अब्दालन जो वडो शान आहे। उन्हनि 40 अब्दालन खां मथे वरी औताद आहिनि। उन औतादन जो वडो शान आहे। औतादन खां मथे वरी नुकबा 12 आहिनि। उन्हनि जो शान आहे। उन्हनि खां मथे वरी कुतुब आहिनि। कुतुबन जो शान आहे। कुतुबन खां मथे वरी हिकिड़ो गौस उन गौस जो शान आहे। उन सभिनी गौसन जे मथां वरी गौसुल आज़म आहे। उन्ही जो वडो शान आहे। पर ये सब जो सब गॾिजी बि पवन कंहिं बि हिकिड़े असहाबी सगोरे जे दर्जे ते नथा पहुची सघनि पिया। असहाबी जो दर्जो गौसन कुतुबन कलंदरन अब्दालन वलियन सभिनी का बुलंद बाला है। पान सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम जन इरशाद फरमायो जेकॾहिं मुझे असहाबन सगोरन मजा को भी हिक मुद्द यानी शेर या अध शेर सो भी जवन जो अल्लाह जी राह में खैरात करे मुझे असहाबी सगोरे का सिवा बाकी भी सॼी उम्मत मुंहिंजी मजा केर भी उहुद जबल जेतरो सोन अल्लाह जी राह में खैरात करे त इनी जी खैरात मुझे असहाबी सगोरे जे जवन जे अध शेर जे खैरात जेतरो भी सवाब उनके कोन मिलंदो। असहाबी जो शान ऐं उन्हीं जो मान सभिनी खां बुलंद ई बाला है। वरी असहाबन सगोरन जे अंदर उहे सहाबी सगोरा जेके मुहाजिर आहिनि मक्के पाक मजा हिजरत करे मदीनतुल मुनव्वरह में आया।